नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु क्वेश्चन पुछणो हो। हाँ त भक्ति मार्ग जे चित्रनि में ॾिसंदा आहियूं हाँ त श्री कृष्ण जे हथ में बांसुरी ॾेखारींदा आहिनि हाँ ऐं श्री राम जे हथ में धनुष बाण ॾेखारींदा आहिनि। हाँ त इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जो छा अर्थ आहे? हाँ ॾिसो, जीअं पाण तव्हांखे ॿुधायोसीं न भई भगवान कलयुग जे अंत में अची करे असांजे लाइ सतयुगी दुनिया जी स्थापना कंदो आहे। हाँ त उहो हाणे कहिड़ी आत्मायूं कलयुग मां सतयुग में वेंदियूं? जेकी परमात्मा खां पढ़ाई पढ़दियूं। हिक तरीक़े सां पाण खे देवी देवता जो टाइटल मिलंदो। आत्मायूं त पाण ई हूंदासीं, लेकिन पाण जॾहिं इहा शिक्षा पढ़े छॾंदासीं, पाण जॾहिं परमात्मा खां जेका बि शक्तियूं आदि आहिनि धारण करे छॾंदासीं, पोइ जंहिं जेतिरा गुण शक्तियूं कलाऊं धारण कयूं उन अनुसार उन्हनि खे सतयुग में पद मिलंदो। मतलब हाईएस्ट, मिडिल, लोएस्ट हूंदी देवी देवताउनि जी दुनिया, लेकिन हुन में बि पोस्ट त हूंदा न, महाराजा महारानी, पोइ राजा रानी, हुन खां नंढो, पोइ हुते सभु प्रजा, दास दासियूं, साहूकार वग़ैरह सभु हूंदा। त कृष्ण जे हथ में बांसुरी छो ॾेखारींदा आहिनि? छो जी जॾहिं कृष्ण जी आत्मा बि कलयुग जे अंत में पढ़ाई पढ़े पई, छो जी उहो बि कलयुग में अची करे पाप आत्मा ठही वई, हिन करे मंदिरनि में कृष्ण खे कारो ॾेखारींदा आहिनि। छो जी उहो बि कलयुग जे अंत में अची करे कारी थी वई, छो जी विकारनि जे वश, बुराइनि जे वश, पाप कर्मनि जे कारण। त हाणे उही आत्मा वापसि खां परमात्मा खां ज्ञान ऐं शक्ति वठी करे गोरी थी ठहे। गोरी अर्थात पावन आत्मा थी ठहे। त परमात्मा असांजो एग्ज़ाम वठंदो आहे। भई सतयुग खे राधे कृष्ण ई लक्ष्मी नारायण ठही करे संभालंदा, ऐं त्रेता युग खे राम सीता संभालंदा। छो जी महाराजा महारानी लक्ष्मी नारायण सतयुग में वेंदा, राजा रानी त्रेता युग में राम सीता वेंदा। त ये वही शो अलॻि अलॻि, जीअं कृष्ण खे बांसुरी ऐं राम खे धनुष छो ॾेखारियो अथनि? छो जी कृष्ण जी आत्मा परमात्मा जी पढ़ाई पढ़दे पढ़दे जॾहिं एग्ज़ाम पई ॾे लास्ट, तॾहिं लास्ट एग्ज़ाम पई ॾे त उहो अंत सेकेंड में जॾहिं शरीर छॾिणो हुयुसि, हुन समय बि हुनखे परमात्मा जी यादि हुई कि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, ऐं हाणे मां काथे वञण वारो आहे, मूंखे परमात्मा कहिड़ो कहिड़ो ज्ञान ॾिनो अथई। इहे सभु ॻाल्हियूं हुनखे इन ई सिमरन में हुन शरीर छॾियईं। त इहे जेकी उहो त काठ जी मुरली वॼाईंदो न, सोने जी मुरली उते बांसुर में वॼाईंदो। लेकिन हाणे परमात्मा जेको पाण खे ये ज्ञान जी मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाइनि था, हिनखे असां ज्ञान जी मुरली चईंदा आहियूं। त कृष्ण जी आत्मा हिन ई ज्ञान जी ॻाल्हियुनि में सिमरन कंदे कंदे शरीर छॾी, हिन करे सतयुग में बि हुनखे कृष्ण मुरली वॼाईंदो, अर्थात अलॻि अलॻि अच्छे अच्छे सुरनि जी मुरली वॼाईंदो। भक्ति मार्ग में बि माण्हू हुनखे मुरली जे नाम सां छो पहचानंदा आहिनि? कि हुनजी अंतिम घड़ी ई परमात्मा जी मिठी ॻाल्हियुनि जी सिमरन में वई। राम जी आत्मा जॾहिं शरीर छॾे बि त वो युद्ध कंदे शरीर छॾी, चईंदे न अंत काल जो सिमरे, तो अंत काल पंहिंजो सिमरन त परमात्मा खे बि चाहे, लेकिन हुनखे ॿियूं ॻाल्हियूं बि यादि पई अचनि। त ये युद्ध थी वई न, पंहिंजो मन चाहे तो बाप खे यादि करणु, लेकिन ॿियूं ॻाल्हियूं बि मन वटि अचनि पियूं, अर्थात थोरो सो युद्ध कंदी वई। त इन धनुष हुन सां, धनुष जेका बाण हूंदो आहे हुन सां युद्ध कंदो आहे न माण्हू, त हुनजो मन युद्ध कंदे कंदे परमात्मा सां गॾु वियो। हिन करे हुनखे हुन दुनिया में बाण ॾेखारींदा आहिनि, धनुष। ठीकु आहे? आत्मा जी स्थिति जो हुननि सिंबल ॾेखारिया अथनि कि आत्मा कहिड़ी स्थिति में शरीर छॾे युद्ध कंदे कंदे, ऐं हुनजी आत्मा शरीर छॾे ज्ञान जे सिमरन में।